अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त कल्ह असां अव्हांखे जेको लेसन ॾिनो 4 फ़ौलुनि जो, उहो लेसन नंबर पहिरियों हुयो ऐं अॼु असां 4 फ़ौलुनि ते लेसन नंबर ॿियो था हलायूं। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिक फ़ौलुनि में 5 मात्राऊं थींदियूं आहिनि, यानी कि 5 लफ़्ज़ थींदा आहिनि हिक फ़ौलुनि में। जीअं हाणे हिते फ़ौलुनि लिखियलु आहे त मां तव्हांखे हिते बि सम्झायां त फ़ऊलुन हिकु ॿ ॿ, हिकु प्लस ॿ प्लस ॿ बराबरि 5, हिकु फ़ौलुन। हीअ जेके सिटूं लिखियलियूं आहिनि इहे असांजो दोस्त आहे ठरी मिरवा जो असदुल्ला उनड़ नौजवान शाइर असदुल्ला उनड़, जंहिंजी 2 सिटूं आहिनि, उन्हनि जी 2 सिटुनि ते अॼु असां तव्हांखे तख़्ती सेखारींदासीं। सिटूं आहिनि त पुछे पाण खां को भला केरु आहीं, पुछे पाण खां को भला केरु आहीं, मिटी थी मिटीअ जो मिठा ढेर आहीं। इन वज़न खे हिते असां तव्हांखे झुंगारे ॿुधायूं। फ़ऊलुन 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 फ़ऊलुन, पुछे पाण खां को भला केरु आहीं, मिटी थी मिटीअ जो मिठा ढेर आहीं, पुछे पाण खां को। इन ई वज़न खे वरी ॿिए तरीक़े झुंगार ॿी तिज़ ते बि। पुछे पाण खां को भला केरु आहीं, पुछे पाण खां को भला केरु आहीं, मिटी थी मिटीअ जो मिटी थी मिटीअ जो मिठा ढेर आहीं, पुछे पाण खां को भला केरु आहीं। इहा झुंगार थी वई दोस्तों। ऐं हाणे मां इन जी तव्हांखे तख़्ती सेखारियां। पुछे पां, पुछे पां, हिते थींदो हिकु फ़ौलुन, पुछे पां फ उ लुन, यानी कि हिकु प्लस ॿ प्लस ॿ बराबरि 5, हिकु फ़ौलुन ते। हण खां को, हण खां को, पुछे पाण खां को, पुछे पा ताईं हिकु फ़ौलुन थी वियो, हिकु फ़ौलुन थी वियो। हण खां को, हण फ खां उ को, हिकु प्लस ॿ प्लस ॿ बराबरि 5, हिकु फ़ौलुन हेसि ताईं। भला के, भला केरु आहीं, हिते 2 फ़ौलुन थी वियो। हाणे इहो हिकु फ़ौलुन किथे थो अॼु पूरो थिए, भला के ताईं। स उ के फ़ौलुन, हिकु प्लस ॿ प्लस ॿ बराबरि 5, हिकु फ़ौलुन। ये हिते थी विया 3 फ़ौलुन। रु आहीं, रु आहीं, भला केरु आहीं, भला के ताईं हिकु फ़ौलुन, रु आहीं ॿियो फ़ौलुन, रु फ आ फ़ऊ ही, ही नून हज़फ थींदो हिते, इहो नून साकिन आहे, हे कटियो वेंदो, बाक़ी ही हिकु फ़ौलुन, हिकु प्लस ॿ प्लस ॿ बराबरि 5, हिकु फ़ौलुन। हेठी सिट, मिटी थी मिटीअ जो मिठा ढेर आहीं,
मिटी थी मिट्टीअ जो मिठा ढेर आहिनि मिट्टी थी मिट्टी मीम फ ती ऊ थी फौलुन 1 प्लस ब बराबर 5 फौलुन हिते थियो मिट्टी जो दोस्तों ही जो अलफ आहे इहो हिते साकिन थींदो ये साकिन आहे हिते हज़फ थींदो मीम मिट्टी फ ऊ जो लुन फौलुन 1 प्लस ब बराबर 5 1 फौलुन हेसि ताईं मिठा ढेर आहिनि हाणे हिते ॿिटो फौलुन आहे ॿिटा 2 फौलुन आहिनि इहे ॿिटा छाजे करे जो हिन ढेर ही हिते गॾियल लफ़्ज़ थो अची वञे ही ढाल जेको आहे हिन ये सां मिले थो ये वधे सां गॾु थी इन जे करे हे ॿिटा हिते थोरी अव्हांखे माना ॾुखियाई महसूसु थींदी पर हीअ अखर हिते असांजो अॻिए फौलुन सां वञी मिलंदो मिठा ढे हिकिड़ो हिते फौलुन मिठा फ ऊ ढे 1 प्लस ब बराबर 5 1 फौलुन हेसि ताईं रु आहिनि रे फ आ ऊ ही लुम ही हिते ही नून साकिन आहे इहो हिते हज़फ थींदो जो शायदि इहो उर्दू में गणियो न ईंदो फ 1 ऊ ब लुन ब बराबर 5 ये 1 फौलुन तो दोस्तों कीअं असांजो लेसन अॼु लॻो यकीन तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं यकीन तव्हां हिनखे ॾाढे सवले तरीक़े सां सम्झी विया हूंदो ऐं ईअं इंशाअल्लाह असां तव्हांखे अञा इन ई वज़न ते 3 लेसन ॿिया सम्झाईंदासीं अहिड़े ई तरीक़े दोस्तों जॾहिं बि तव्हां लिखो त पहिरियां 4 फौलुन मथां लिखी वञो पोइ उनजे हेठां लिखंदा अचो ख़ासि करे उहे लफ़्ज़ खणो जेके ख़ुदि फौलुन हुजनि जे न हुजनि त पोइ ॿिटा लफ़्ज़ खणी था सघो जीअं हिते सिंगल थियो वरी ॿिटो थियो जीअं हिते ॿिटो थियो वरी सिंगल थी वियो सो यकीन तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदी ऐं तव्हांखे पसंदि ईंदो ऐं जेकॾहिं काई बि हिन में ॻाल्हि या कमी कोताही असांखां महसूसु थी हुजे त उनजी माज़रत या तव्हांखे ॻाल्हि सम्झ में न आई हुजे त उहो कमेंट करे असांखां पुछी वठंदा ऐं मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे वफ़ा गुलाम अब्बास ख़ासि करे जेको बि असां उर्दू सम्झाईंदासीं सेखारींदासीं थी सघे असां फेसबुक ते का किलो न बि था रखी सघूं रहिजी बि थी वञे त असांजो यूट्यूब चैनल वफ़ा गुलाम अब्बास ख़ासि करे सब्सक्राइब कंदा त जीअं जेका बि नई अपडेट थिए त उहा अव्हां ताईं पहुची सघे लख कुर्बान जो ख़ादम वफ़ा गुलाम